केर वेंदो कुर्सी प्रोग्राम में भलीकार ऐं हैदर कादरी तरफ़ां अवां सभिनी खे अस्सलाम वालेकुम। अॼु केर वेंदो कुर्सी ते हिकु अहिड़ो महिमान वेंदो जेको अव्हां जे दिलि जे काफ़ी क़रीब रहियो आहे। उन जा गाना, उन जो आर्ट अवां बख़ूबी लाइक बि कंदा रहिया आहियो ऐं उनखे ॾिसंदा ऐं ॿुधंदा बि रहिया आहियो। हिन प्रोग्राम में असां सियासी, समाजी ऐं फ़नून लतीफ़ा सां वाबस्ता उहे शख़्सियतूं विहारींदा आहियूं जिन में असां 3 कुर्सियूं लॻाईंदा आहियूं। कॾहिं वज़ीर आज़म जी कुर्सी हूंदी आहे ऐं मर्द हूंदो आहे त उन जे लाइ हिकु औरत जी कुर्सी हूंदी आहे ऐं हिकु टी बि कुर्सी हूंदी आहे। अॼु बि हिकु 3 कुर्सियूं आहिनि, पर जेका हिकु कुर्सी आहे उहा सस्पेंस आहे। वज़ीर आज़म, औरत ऐं हिकु सस्पेंस कुर्सी आहे जेका विच ब्रेक में तव्हांखे ॿुधाईंदासीं। ऐं अॼु जो जेको महिमान आहे, अॼु जेका शख़्सियत आहे, नजफ़ अली आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हैदर भाउ कीअं आहियो? मां बिल्कुलु ठीकु आहियां। ऐं सभ खां पहिरियां अॼु नाज़रीन असां पहिरीं कुर्सी वज़ीर आज़म जी आहे जंहिंमें असां नजफ़ भाउ खे विहारियो आहे ऐं नजफ़ खां पंहिंजे ई फ़न लतीफ़ा सां वाबस्ता जेके उन जे आर्ट जा माण्हू आहिनि, उन जे जेके फ़न सां वाबस्ता माण्हू आहिनि, उन्हनि जे हवाले सां अॼु असां काबीना चूज़ कराईंदासीं त जेकॾहिं नजफ़ अली अहिड़ो ख़ूबसूरत सिंध जो गुलूकार वज़ीर आज़म हुजे हा त हू पंहिंजनि गुलूकारनि मां, अदाकारनि मां, शाइरनि मां या जेके बि हुन जे फील्ड सां वाबस्ता माण्हू आहिनि उन्हनि मां कंहिंखे खणे हा। त सभ खां पहिरियों सुवालु इहो पुछंदुसि त अहिड़ो कहिड़ो भलो कमु आहे जेको नजफ़ अली जी नज़र में हिन वक़्तु पूरे मुल्क में न पियो थिए ऐं नजफ़ अली जेकॾहिं वज़ीर आज़म हुजे हा त उहो इम्प्लीमेंट कराए हा? बिल्कुलु। सभ खां पहिरियों अगरि आउं वज़ीर आज़म हुजां त गुरबत जो ख़ात्मो कयां, पहिरियां महांगाई जो ख़ात्मो कयां। ऐं न करे सघो आहे त पोइ क्लिप तव्हांखे ॾेखारियूं हा, तव्हां हीअं चयो असांजे प्रोग्राम में। बिल्कुलु बिल्कुलु ॾेखारे सघो था ऐं इहो रिकॉर्ड ते रखिजो। ऐं छो त मुंहिंजी पहिरीं जेकी कोशिशि हूंदी उहा इहा हूंदी त इन्हनि जो ख़ात्मो कयां। अच्छा, छो त हिकिड़ी ॿी ॻाल्हि, सॉरी कता कलाई माफ़, छो त जेके बेसिक मसइला आहिनि, आवाम खे इन सां ख़बर कोन्हे त कंहिंखे इनारो मिले थो, कंहिंखे इनारो नथो मिले। इन सां न आहे। ग़रीब जो जेको आहे, जेको बेसिक आहे, उहो महांगाई आहे। उहा महांगाई तव्हां ख़तमु कयो, तव्हां यकीन कंदो माण्हुनि जी दिलियूं खटंदो। ठीकु आहे, माशाल्लाह। हीअ त तव्हां ॾाढो ज़बरदस्त जवाबु ॾिनो आहे। हीअ तव्हांजी दिलि जी फीलिंग्स आहे नजफ़ अली जी। नजफ़ अली जेकॾहिं वाक़ई बि वज़ीर आज़म हुजे हा त सभ खां पहिरियां सिंध में उहे CM चीफ मिनिस्टर कंहिंखे रखिया? CM त मां बाद में रखंदुसि, पर उनखां अगरि वज़ीर आज़म थींदुसि त उनखां अॻु में हिकिड़ो सदर जी पोस्ट आउं रखणु चाहियां थो। इन सदर जी पोस्ट ते आउं मेलोडी ऑफ किंग जंहिंखे चवंदो आहियां, मंजूर सखीरानी साहिबु, आउं चवंदुसि त अगरि मुंहिंजी ख़्वाहिश इहा हुजे त सदर बि उहो हुजे हा ऐं वज़ीर आज़म बि उहो हुजे हा, मंजूर सखीरानी साहिबु। अॼु तव्हां वज़ीर आज़म हा, बिल्कुलु उहा ॻाल्हि कयां थो। सो वज़ीर आज़म खां मथे जेकी पोस्ट आहे उहा सदर जी आहे, मंजूर सखीरानी साहिबु हुजणु घुरिजे। बाक़ी CM जी जाइ ते शमन मीर अली, CM सिंध शमन मीर अली। बाक़ी जेकी ख़ज़ांची वारी सवाल पुछंदुसि। ओके कहिड़ी त नजफ़ अली जीअं त ॾाढो ज़बरदस्त जवाबु ॾिनो आहे त सदर ऐं पाकिस्तान जेकॾहिं हीअ वज़ीर आज़म हुजनि हा त हीअ उन्हनि जी सिफ़ारिश कंदा मंजूर सखीरानी साहिबु ऐं CM सिंध ही रखंदा शमन अली मीर अली। कानून जो वज़ीर कंहिंखे रखो आहे? कानून जो वज़ीर ग़ुलाम अली समी खे रखां। ग़ुलाम अली समी? हा, छो त काबीना ऐं पंहिंजी जेकी पंहिंजी म्यूज़िक जी फील्ड आहे उन मां खणंदा, उन मां ई खणंदुसि। अच्छा, ग़ुलाम अली समूह में कहिड़ी अहिड़ी ॻाल्हि आहे जो कानून जो वज़ीर तव्हांखे लॻे थो त बहितर आहे? ग़ुलाम अली जी हिकिड़ी ॻाल्हि ॾाढी भली लॻंदी आहे मूंखे त हू जेकी इरादो रखंदो आहे ऐं उहो कंदो आहे, इम्प्लीमेंट कंदो आहे उन ते। सो उहे जम्स मां ॾिसां थो। इरादो रखे, हाणे जेकॾहिं कानून जो वज़ीर हुजे ग़लति इरादो रखे उहो ग़लति कमु करे, हिकिड़ी काबीना डेफिनेटली त वेहे थी न, जेको वज़ीर आज़म हूंदो, वज़ीर आला हूंदो, सभई हिकिड़ी मुशावरत सां हिकिड़ी सी टीम ठहंदी त मुंहिंजे हिसाब सां त इहो सभ खां बेस्ट आहे। ऐं फाइनेंस, तव्हांजो ख़ज़ानची फाइनेंस जे हिसाब सां जेको एक्यूरेट आहे न, शहनीला अली। शहनीला अली? हा, फाइनेंस मिनिस्टर शहनीला अली। माना ईमानदारी अखियूं बंदि करे वेठा हूंदासीं त काॾे न वेंदो पैसो। अच्छा, हा, तमामु ज़बरदस्त। छो त हुन अॼु ताईं कॾहिं पंहिंजो पैसो ई कोन कढियो आहे त गवर्नमेंट जो पैसो छा कढंदी? ॾाढो ज़बरदस्त। हिन प्रोग्राम जे थ्रू तव्हांखे नाज़रीन असांजो जेको मक़सदु आहे उहो इहो बि आहे
त असांजा जेके आर्टिस्ट आहिनि उहे आम ज़िंदगी में उन्हनि जी सोच थिंक जी ख़बर पवंदी आहे। जीअं हिन वक़्तु शनीला अली जी असांखे ख़बर पई त हू फाइनेंस डिपार्टमेंट में ई उन्हनि खे रखणु चाहिनि था, यानी की हू एतिरो ज़बरदस्त केयरफुल आहिनि ऐं इंसाफ़ पसंदि आहिनि जो हू पैसे खे माना हेॾो होॾे न कंदा। सो माशाल्लाह ॾाढो ज़बरदस्त कानून जो वज़ीर ग़ुलाम अली समूह ऐं फाइनेंस मिनिस्टर तव्हांजी शनीला अली ऐं मंजू सखियाणी सदर ऐं इन सां गॾोगॾु CM हुजे आहे शमन अली मीराली। त तालीम जो वज़ीर कहिड़ो फ़नकार हुजे हा? सही तुनियो। सही तुनियो? जी हा, सही तुनियो। छो त हुनजो हिकिड़ो बैकग्राउंड बि हिकिड़ो वाह 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 हिकिड़े एजुकेटेड फैमिली सां बि आहे। सो इहो सुठे तरीक़े सां निभाए आहे हिनखे। सही तुनियो, सही तुनियो, सही तुनियो तालीम जो वज़ीर। ऐं ख़ारजा पॉलिसी थींदियूं आहिनि, फॉरेन मिनिस्टर, उहो केरु तव्हांजी नज़र में बहितर थी सघे थो? फॉरेन मिनिस्टर में अगरि रखां त मां पंहिंजे भाउ ज़ुल्फ़ अली खे रखां। ज़ुल्फ़ अली खे रखां? हा, छो त हुनजा जेके ख़्यालात आहिनि न उहे आहिनि फॉरेन जा। अच्छा। हा, त हुनजा जेके माना हिते थोरी नेपोटिज़म आणे विधी न, ऐं जेकी हक़ीक़त आहे उहा हक़ीक़त पसंदीदा जेके बि फ़ैसिला कंदुसि। ऐं तव्हां मूंखे ॿुधायो त मां जेके बि हींअर तव्हांजी जेकी काबीना रखी आहे, तव्हां हिकिड़ो माण्हू मूंखे ॿुधायो त तव्हां ही मिसमैच रखियो आहे, तव्हां ॿुधायो भला। न तव्हांजी सही आहे सिलेक्शन। फॉरेन मिनिस्ट्री छो त हिकिड़ा ख़्यालात जंहिंसां मिलनि था न उहे रखां थो मां। ठीकु आहे, मतिलबु हू तव्हांजो ज़ुल्फ़ अली जी उनखे तव्हां रखो हा ॿाहिरि मुल्क में त हू जेके बि मामलात ॾिसे हा। सही। नजफ़ अली जेकॾहिं वज़ीर आज़म हुजे हा त कहिड़ो अहिड़ो कानून आहे जेको नजफ़ अली खे पसंदि न आहे हिन मुल्क में, उनखे हू बैंड कराए हा? कानून त खोड़ आहिनि। हिकिड़ो त मुंहिंजे हिसाब सां त सभ खां पहिरियों जेको कानून आहे जंहिं ते अञा ताईं को मुंहिंजे ख़्याल में कानून त थियो बि न आहे, पर कानून इम्प्लीमेंट करणु घुरिजे आहे। हीअ जेकी कारोकारी जी रस्म आहे जेकी इन ते को उनजो को उन ते, ऐं ॿी जेकी हीअ जेके रेप जा केसिस थियनि था इन ते को कानून हुजणु घुरिजे। त जेके हींअर असांजे मुआशिरे में जेके हींअर जेको गंद थी रहियो आहे इन ते को न को कानून ज़रूरु हुजणु घुरिजे। कोन हुजे हा? ज़रूरु हुजे हा, ज़रूरु। अच्छा, वज़ीर आज़म जेकॾहिं नजफ़ अली हुजे हा त अपोज़िशन बि हूंदी आहे। सही। जीअं हिन वक़्तु इमरान ख़ान वज़ीर आज़म आहे त उनजी अपोज़िशन आहे, नवाज़ शरीफ़ अपोज़िशन आहे, नून लीग सही ऐं पीपल्स पार्टी बि उनजी अपोज़िशन में अचे पई। त नजफ़ अली जेकॾहिं वज़ीर आज़म हुजे हा त कहिड़ा ॿ आर्टिस्ट अहिड़ा हुजनि हा जंहिंजी ख़्वाहिश आहे इहे अपोज़िशन में हुजनि हा? एक्चुअली मां त चवंदो त हर फ़नकार जी अपोज़िशन मस्ट हूंदी आहे। हा। सो शेरियार अली मूंखे जेको आहे न अपोज़िशन में सुठो लॻे। हा, शेरियार अली अपोज़िशन में सुठो लॻे हा मुंहिंजे। ऐं ॿियो बि हुजे अपोज़िशन में? ॿियो त आसिफ़ सियाल। आसिफ़ सियाल। आसिफ़ सियाल इहे ॿई अपोज़िशन में। ऐं असांजे जेके अख्तल ऐं इहे जेकॾहिं धरणो हणनि हा डी चौक ते, शेरियार अली ऐं आसिफ़ अली ॿई मिली करे धरणो हणनि हा डी चौक ते त नजफ़ इस्तीफ़ा ॾे वज़ीर आज़म जी सीट तां त पोइ नजफ़ ॾे हा? न, सवाल ई पैदा न ॾे हा? छो ॾियां मां? उन्हनि जा मुतालबा मञे हा? अगरि जेके जाइज़ मुतालबात हूंदा त मञिबा। तक़रीबन जेके बि अहिड़े क़िस्म जी जेकी अपोज़िशन हूंदी आहे उहे जाइज़ ई मुतालबा खणी साम्हूं फ्रंट ते ईंदा आहिनि। न, अपोज़िशन जा काफ़ी पंहिंजा ज़ाती मुतालबात बि हूंदा आहिनि न, त जेके कुझु शयूं पंहिंजियूं नाजाइज़ तौर ते ज़ाहिर न कंदा आहिनि। डेफिनेटली उहे ॻाल्हियूं वरी अंडरग्राउंड हूंदियूं जेके त हिन टॉपिक्स ते असांखे हीअ लेआउट ॾिनी वञे। पोइ धरणो उन्हनि खे हणणु ॾियो आहे डी चौक ते या? हिकिड़ी ॻाल्हि सॉरी टू से मां हिकिड़ी ॻाल्हि थो कयां, उहो हणणु ॾियां हुनखे मां, पर हिकिड़ी सियासत हिकिड़ो अलॻि मज़हब आहे। मां हिकिड़ी ॻाल्हि इहा शइ मञींदो आहियां त हुनजो कानून ई अलॻि आहे, हुनजो दस्तूर ई अलॻि आहे सियासत। सो इहा लख कुर्ब स्पेशली तव्हां जा जो मूंखे तव्हां वज़ीर आज़म जी सीट ते विहारियो आहे। सो ऐं मुंहिंजी बि ख़्वाहिश इहा ई आहे त मां पंहिंजी काबीना बि जेके पंहिंजे म्यूज़िक जा माण्हू आहिनि उन्हनि में चूंड कंदुसि। सो अगरि हुन जा जाइज़ मुतालबात हुजनि त मञंदुसि ऐं हुनखे धरणो हणणु ॾींदुसि, भले हणनि। वज़ीर आज़म हुजे हा त पंहिंजे आर्टिस्ट बिरादरी जे लाइ तव्हांजे लाइ कहिड़ो फार्मूलो आहे जेको तव्हां पूरी दुनिया जी बराबरी वांगुरु ॾिसो आहे? छो त पाकिस्तान में आर्टिस्ट जी वैल्यू थोरी घटि आहे, तमामु घटि आहे। त पोइ तव्हां छा कयो आहे हुनजे लाइ? ऐं कानून आणा आर्टिस्ट जे लाइ।
आर्टिस्ट जे लाइ कानून आणा छो त पूरी दुनिया में आर्टिस्ट जी हिकिड़ी पंहिंजी हिकिड़ी वैल्यू आहे आर्टिस्ट जो हिकिड़ो पंहिंजो मक़ाम आहे त अच्छा हिकिड़ी ॿी हिकिड़ी ॻाल्हि आहे जिन सुठो मूंखे हिकिड़ो प्लेटफॉर्म तव्हां ॾिनो आहे त असां वटि ज़ुल्म जी इंतिहा इहा रही आहे त पूरी दुनिया में तव्हां ॾिसो पूरी दुनिया में ॾिसो त बिल बोर्ड्स जेके लॻल हूंदा आहिनि उहे सिर्फ़ु आर्टिस्टनि जा हूंदा आहिनि पर असां वटि माज़रत सां हिते बिल बोर्ड्स जंहिंजी 70-80 साल को होस्ट आहे को सियासी प्रोग्राम जो जेको होस्टिंग कंदो आहे त उनजा बिल बोर्ड्स लॻा पिया आहिनि त माना हितां तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था त आर्टिस्ट जी हिते वैल्यू केतिरी आहे तव्हां पोइ छा कयो आहे फॉर्मूलो कहिड़ो मुंहिंजो मेन मक़सदु इहो ई हुजे आहे त आउं उनजे लाइ को कानून आणा त छो त हीअ जेके आर्टिस्ट जेके गुरबत जी निशानी खां बि हेठि हलिया था वञनि उन्हनि जे लाइ उनजी हेल्प लाइ को कानून आणो आहे छो त असां वटि इहो आहे त आर्टिस्ट जेको बीमारी जे बिस्तरे ते पुॼे थो त पोइ या त कंहिं डिपार्टमेंट खे ॾिसे थो त मुंहिंजी हीअ वाहौर कनि उनजे लाइ हिकु अहिड़ी हुजे त जेकी इज़त सां रेस्पेक्ट सां उनखे ज़रूरत ई न आहे कंहिंखे अख़बारुनि जी ज़ीनत बणिजनि त उनजो प्रॉपर अहिड़ो कानून हुजे जंहिंजी हर शइ पंहिंजी रजिस्टर्ड हुजे उनजो प्रॉपर उनजो इलाजु थी वञे ज़रूरत ई न आहे जो हुनजी वाहौर कनि हुननि जे लाइ ॾिसनि ऐं आर्टिस्ट खे ॾिसंदा आहिनि हिकिड़ा माण्हू त यार हीअ हिन मक़ाम ते अॼु हीअ हिन मक़ाम ते आहे त हू हुन खां घुर थो करे त मुंहिंजो इलाजु करायो त ख़ुदा इन जे लाइ ऐं मुंहिंजी त पहिरियां सभ खां पहिरियां ख़्वाहिश इहा हुजे हा त आउं इन्हनि जे लाइ कुझु कयां आर्टिस्टनि लाइ कुझु कयां का बि हिकिड़ी मिनिस्ट्री बची आहे ऐं माण्हू टे हिकिड़ो मिनिस्ट्री कहिड़ी बची आहे का बि हिकिड़ी बची आहे का बि हिकिड़ी उन लाइ माण्हू बचा आहिनि माण्हू टे टिनि मां हिकिड़ो आहे कॉमेडियन हिकिड़ो आहे सिंगर ऐं हिकिड़ो आहे संजीदा अदाकार कंहिंखे तव्हां मिनिस्ट्री ॾींदो संजीदा अदाकार वजह पहिरियां त मूंखे मिनिस्ट्री हिकिड़ी ॿुधायो त मिनिस्ट्री कहिड़ी आहे त पोइ उन हिसाब सां बाक़ी संजीदा ज़ाहिरी ॻाल्हि आहे जेके डिसीशन हूंदा ईअं न आहे त को हिकिड़ा जेके कॉमेडी कनि था त उनजा डिसीशन बि को कॉमेडी वारा हूंदा न पर हिकिड़ी ॻाल्हि हिकिड़ो संजीदा हूंदो त उहो संजीदगी सां उनखे निभाए सघंदो इन जो इहो मक़सदु न आहे मूं अॻु में बि इहा ॻाल्हि कई थी न त को कॉमेडी आहे त को कॉमेडी सां निभाईंदो हुनखे न हिते तव्हां मूंखां मिनिस्ट्री त पुछो आहे न मिनिस्ट्री उहा त ॻाल्हि कयां मूं तव्हां तकड़ में चई छॾियो त मां अदाकार खे ॾींदुमि हा तव्हां वज़ीर आज़म सीट ते वेठा आहियो कल्चर जी मिनिस्ट्री आहे न तव्हां मूंखां पुछो आहे न त मिनिस्ट्री कहिड़ी आहे मां त चयो त का बि मिनिस्ट्री तव्हां चयो आहे पहिरियों मिनिस्ट्री ॿुधायो ऐं तव्हां तकड़ में नवाज़ी करे छॾी न मूं अॻु में ई तव्हां खां पुछियो त मूंखे मिनिस्ट्री में तव्हां चयो का बि थी सघे का बि त ज़ाहिर आहे पहिरियों त पुछा कजे ख़ैर वज़ीर आज़म जेकॾहिं नजफ़ अली हुजे हा त दुनिया सां जेकॾहिं जंग जो मक़ाम हले हा जंहिं हिसाब सां कॾहिं कॾहिं मुल्की इज़त जो हिकिड़ो मामिलो थी वेंदो आहे त उन में जंग अख़्तियार करे हा विढ़े हा या ठाह खे वधीक तरजीह ॾिए हा फाइट करे तमामु ज़बरदस्त नजफ़ जूं वज़ीर आज़म जी कुर्सी ते तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं हिननि जे असांजे सवाल जा जवाब जेके नजफ़ अली ॾिना ब्रेक जो वक़्तु आहे हिन कुर्सी जो टाइम त ख़तमु आहे ब्रेक खां पोइ औरत जी कुर्सी ते असां नजफ़ भाउ खे विहारींदासीं त औरत जेकॾहिं नजफ़ हुजे हा त दुनिया खे पंहिंजे पॉइंट ऑफ व्यू सां कीअं ॾिसे काॾे बि न वञिजो असां सां गॾु रहिजो अॼु नजफ़ वेठो आहे कुर्सी ते वेलकम बैक हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं केरु वेंदो कुर्सी प्रोग्राम में जंहिंमें नजफ़ अली वज़ीर आज़म जी कुर्सी खां पोइ हिन वक़्तु औरत जी कुर्सी ते वेठा आहिनि त जेकॾहिं नजफ़ औरत हुजनि हा त पोइ उन्हनि जी लाइफ कीअं हुजे हा ऐं उन खां पोइ जेका हिकिड़ा सस्पेंस असां सस्पेंसिव कुर्सी रखीसीं टी उहा सस्पेंस मां आउट थो कयां उहा कुर्सी आहे शमन अली मीराली जी कुर्सी ते वेहंदो हिन ब्रेक खां पोइ नजफ़ अली त शमन अली मीराली हुजे हा त नजफ़ कहिड़ा गाना कीअं ॻाया सो हिन वक़्तु औरत जी कुर्सी ते वेठा आहियो तव्हां खां पहिरियों सवाल मां इहो कंदुसि त औरत जी कुर्सी ते हिन वक़्तु वेंदे महसूसु कीअं था कयो ॾाढो सुठो महसूसु थो थिए टिशू मां तव्हां सम्झी सघो था त टिशू मां त इहो आहे त मतिलबु तव्हां थोरा पघिरजी विया आहियो जी बिल्कुलु ठीकु आहे जेकॾहिं नजफ़ औरत हुजे हा रद्द बचाव पाण करे हा सवाल ई पैदा न हा कंहिंखां कराया को नौकराणी रखां का न का ऐं जेकर नजफ़ औरत हुजे ऐं ग़रीब हुजे नौकराणी जी अफोर्ड न करे सघे हा उहो हालात खे ॾिसजे आहे पोइ त मैनेज करे वठूं पोइ मैनेज करे हा पोइ त मैनेज करे वठूं हा पर इहो आहे त
पंहिंजे हुस्न ते या पंहिंजे हुन ते एतिरो इहो हुजे हा त को बि रखे हा त ठीकु आहे, ॿियो कुझु न आहे त नौकराणी ज़रूरी हुजे हा। लव मैरिज करे हा नजफ़? मुंहिंजो अगरि कॉन्सेप्ट हुजे हा त जेको जिथे वॾा चाहिनि, जिते वॾा चाहिनि, जी जी, जिते फैमिली जो हुजे हा। अरेंज मैरिज माना? डेफिनेटली अरेंज मैरिज। मुड़ुस खे यानी शादी अरेंज मैरिज थी वई, सही, मुड़ुस खे नजफ़ बाउंड करे हा या आज़ाद छॾे हा? आज़ाद। आज़ाद छॾे हा, आज़ाद। जेतिरो वणी शादियूं करे? न ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे, मां इन तजुर्बनि मां बि गुज़रियो आहियां, ॾिठो बि आहे, बल्कि त औरत कॾहिं बि इहा इहो चई करे तव्हां पंहिंजे घर में त फेवर नथा वठणु चाहियो? न अहिड़ी काई ॻाल्हि कोन्हे। न मां हिन ते बि अचां थो न ॻाल्हि ते बि, त औरत कॾहिं बि ॿी औरत बर्दाश्त न कंदी आहे। इहा हिकिड़ी ॻाल्हि असां ॾिठा आहिनि, पंहिंजा कॉन्सेप्ट ॾिठा। मतिलबु जेकॾहिं औरत हुजे त नालो छा हुजे सा? जहिड़ो बि रखी सघो था, नजमा रखी सघो था, नसरीन रखी सघो था, नजमा, ठीकु आहे, नजमा। हा, नजम जेकॾहिं नजमा हुजे हा, नजफ़ जेकॾहिं नजमा हुजे हा, त जॾहिं मुंहिंजी सुहिणीअ जूं उई चूड़ियूं वॼनि थियूं, इहो गानो कीअं ॻाए हा? ॻाए त हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हाणे उहो वॉइस त कोन थो आणे सघां, त पोइ जॾहिं मुंहिंजे सुहिणीअ जूं ओए चूड़ियूं वॼनि थियूं, माशाअल्लाह, फ़र्क़ु ई न आहे। माशाअल्लाह। नजफ़ जेकॾहिं नजमा हुजे हा, तालीम केतिरी? तालीम त नो कॉम्प्रोमाइज़। पढ़े हा? पढ़े हा, बिल्कुलु। छो त के ॾाहे चयो आहे त मूंखे हिकिड़ी पढ़ियलु लिखियलु माउ ॾियो, पढ़ियलु लिखियलु माशरो तव्हांखे ॾींदुसि। पढ़ियलु लिखियलु माउ ॾियो, पढ़ियलु लिखियलु माशरो ॾींदुसि तव्हांखे। ख़्यालात इहे आहिनि मुंहिंजा। नजफ़ जेकॾहिं नजमा हुजे हा, ऐं उनखे मीडिया जा कुझु छोकिरा प्रपोज़ करणु चाहिनि हा, हा, नजफ़ जी दिलि कहिड़े आर्टिस्ट ते चए? ऑप्शन त ॾियो न बाबा, ऑप्शन ॾियो, कहिड़ा कहिड़ा? ऑप्शन ॾियूं था। हा, शमन मीराली, मुमताज़ मौलाई, गुलाम हुसैन। अच्छा, ठीकु आहे, गुलाम हुसैन उमराणी, मुमताज़ मौलाई बि चयो मूं, शमन मीराली बि चयो, ऐं शहरयार सुमरो। त केते दिलि चया त हीउ मूंखे प्रपोज़ करे? ॿियो चौथो बि को आहे को अञा विझूं, रखूंसि? हा रखो न यार, महिरबानी कयो। बालक सिंधी अञा छहों बि कोन वीडियो। छहों वीडियो? हा, आसिफ। हाणे सभिनि जा ट्रैक रिकॉर्ड जेके आहिनि न, हाणे उहे ॿिया अञा मुंहिंजी दिलि चए थी न सतों वीडियो इन्हनि मां चूज़ करणो को नजफ़ हुजे त को वरी बि सही। इन्हनि मां चूज़ करणो आहे, इन्हनि मां चूज़ करणो आहे। असल में छा, मां सवाल मां अञा थोरो ॾाढो ॾुखियो ॾिनो आहे सवाल इहो। ॾुखियो आहे न? ॾाढो अञा आसान थो कयां, अञा आसान। वज़ीर आज़म जी सीट अञा सस्ती सही हुई, ईमान सां जेके तव्हां हाणे अञा आसान थो कयां। नजफ़ जेकॾहिं नजमा हुजे हा, ऐं नजफ़ चयो त मां पंहिंजे घर वारनि जी पसंदि सां शादी कयां हा, ऐं नजफ़ जा घर वारा नजफ़ जी शादी, नजमा जी शादी जेको नजफ़ आहे उनजी शादी मुमताज़ मौलाई सां कराइनि हा, छो त नजफ़ चई चुको आहे त मां पंहिंजे घर वारनि जी मर्ज़ी सां हलां, सही, त पोइ उन सां शादी करे हा। पोइ त ओबे ओबे कयो हा। ऐं पोइ मुमताज़ मौलाई जेकॾहिं ॿ शादियूं ॿियूं बि करे हा, पोइ तलाक ते ॻाल्हि अचे हा या बर्दाश्त कयो हा? डेफिनेटली बर्दाश्त करणु घुरिजे यार, बर्दाश्त करणु घुरिजे। हा यार जीअं मर्दनि में सब्रीन आहे, तूं ईअं औरत बि सब्र सब्र अची वियो आहे। जेका शुरू में वेहण सां तव्हां सवाल जो चयो न त मां नौकराणी रखां, मां चयो खलल कंदी पर वरी सब्रीन थी वई। मूं ख़बर अथव हिकिड़ी ॻाल्हि इहा फील कई आहे त औरत कॾहिं बि इहा शइ बर्दाश्त कोन थी करे, न कंदी इहा शइ। मूं त छो त ज़िंदगी जा काफ़ी हिकिड़ा ऑब्ज़र्वेशन मां ॾिठा बि आहिनि, मुशाहिदा थिया बि आहिनि, अखियुनि सां ॾिठा आहिनि, न थिया आहिनि कॾहिं बि। कलर कहिड़ो पसंदि करे हा नजफ़ जॾहिं नजमा हुजे हा त? हुनजो फेवरेट कलर छा हुजे हा? ब्लू कलर। ब्लू कलर ऐं इंक ब्लू जेको आहे, नजफ़ जो कहिड़ो कलर पसंदि जो आहे? उनखे ब्लैक वणंदो आहे। ब्लैक वणंदो आहे। नजफ़ नजमा हुजे हा
त अहिड़ो कहिड़ो कमु आहे जेको मर्दनि जो न वणंदो आहे ऐं उन ते हू फोर्स करे हा त मर्द ईअं न कनि, फ्लर्ट न कनि, फ्लड न कनि? नजफ़ पाण कयो आहे कॾहिं फ्लड? सवाल ई पैदा न ऐं त इहो हर रूप में इहो अचे इन शइ जे अगेंस्ट आहे। नजफ़ जेकर नजमा हुजे हा त पंहिंजे ॿारनि सां हुनजो सलूक कहिड़ो हुजे हा? पंहिंजे पाण सां त ॿारनि सां, पंहिंजे ॿारनि सां पंहिंजे ॿारनि सां बिल्कुलु नॉर्मल हुजणु घुरिजे हा। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे, मूं अॻु में ई तव्हांखे ॻाल्हि कई त जेको औरत जॾहिं पढ़ियलु लिखियलु आहे न, औरत जॾहिं पढ़ियलु लिखियलु थिए थी त पोइ उनखे हर शइ खे हू ऑब्ज़र्व थी करे, सम्झे थी, पंहिंजे ॿारनि सां। नजफ़ जेकॾहिं नजमा हुजे हा त मेरा जिस्म मेरी मर्ज़ी वारी औरतुनि जी लाइन में बीहे हा, सवाल ई पैदा न, या होॾे बीहे हा? होॾे बि आहे, होॾे बीहे हा। बिल्कुलु। फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन त ज़रूरी आहे, उहो सही आहे, पर इन हद ताईं न हुजणु घुरिजे। असांजो माशरो इन शइ जी इजाज़त नथो ॾिए। असीं केतिरा बि खणी ब्रॉड माइंडेड थी वञूं, अच्छा, माशरो इजाज़त नथो ॾिए, पर तव्हांजी पंहिंजी दिलि या पंहिंजी तव्हांजी सोच उहा इजाज़त ॾींदी आहे? न, उहा बि न ॾींदी आहे। नजमा हुजो आहे जेकॾहिं ऐं तव्हांखे पसंदि ॾिनी वञे हा, हूअं त तव्हां पंहिंजे घरवारनि जी मर्ज़ी ते शादी पिया कयो, सही, पसंदि ॾिनी वञे हा, जंहिंसां वणे हा शादी कयो, फील्ड में कहिड़ो अहिड़ो माण्हू आहे जंहिंसां शादी कयो आहे? पंहिंजी फील्ड में हा, कहिड़ो आर्टिस्ट आहे जंहिंसां शादी चवां त मां हिन सां कयां? हा, मुंहिंजे हिसाब सां जेको जेको फिट माण्हू आहे उहो सजाद सुहाग आहे। वाह, ऐं ॾाढो जोर सुठो लॻे, मोहबत वारो माण्हू आहे। यकीन कयो एॾा सुठा लॻो आहे भाई, पूरी वर्ल्ड में इहा जोड़ी जेका हुजे हा न, यकीन कयो इहो पेयर अहिड़ो हुजे हा जो ज़िंदगी में जुड़ो ई न थिए हा। तव्हां ॿई पोलाइट स्पोकन, बिल्कुलु, ऐं छो न थियो ईअं यार? भला हाणे मूंखे ॿियो ऑप्शन बि थो। नजफ़ जेकॾहिं नजमा हुजे हा त फील्ड में कहिड़ी अहिड़ी छोकिरी आहे जेका हुनजी बेस्ट फ्रेंड हुजे हा? उहा बि नजमा काविश हुजे। नजमा काविश। नजफ़ जेकॾहिं नजमा हुजे हा त कहिड़ी अहिड़ी छोकिरी हुजे हा जेका उन सां टसल में अचे हा? मीडिया जी हिन वक़्तु फातिमा मंगी। फातिमा मंगी टसल में? हा, वजह इन टसल जी वजह छा हुजे? कॉम्पिटिशन थिए हा न, कॉम्पिटिशन। ज़ाहिर ॻाल्हि आहे, वर्क आहे, कमु कंदो त कॉम्पिटिशन, ऐं हुनजो बि जेको अदाकारा गुलूकारा में केरु हुजे हा जेका तव्हां सां टसल करे हा? ऐं नजफ़ नजमा हुजे हा, नजमा गुलूकारा हुजे? शनीला करे। शनीला करे? हा, पोइ तव्हां टसल में हुजे? हा, जॾहिं रियल में हींअर जेंट्स में टसल में आहे नजफ़ जेकॾहिं नजमा हुजे हा ऐं पाण बि गुलूकारा हुजे हा त कहिड़ी फीमेल गुलूकारा खे पाण ॿुधे हा ऐं उन मां कुझु सिखे हा? असां हींअर त अदी हुमेरा चना खां सिखे, उन खां शागिर्दी बि वठे हा? बिल्कुलु। नजफ़ जेकॾहिं नजमा हुजे ऐं गुलूकारा हुजे हा त सभ खां पहिरियों कलाम कहिड़ो ॻाइणु पसंदि करे हा जेको बाक़ाइदे मंज़र आम ते? उहो त सिलेक्शन करे आहे, त हींअर छा भला सिलेक्शन करणी आहे उन गाने जी बि? हा न, त कहिड़ो कलाम तव्हांखे? अदी हुमेरा चना जो साथ छॾे में तूं। ऐं जेकॾहिं हाणे असां चऊं उहो ई थोरो ॿुधायो। हो साथ छॾे वे तूं रोले राहुन में। हाणे ईअं न चओ जो उन टोन में को ॻाइजो। तमामु ज़बरदस्त। नजफ़ जेकॾहिं आख़िरी सवाल आहे, नजमा हुजे हा, हिन प्रोग्राम जे थ्रू औरतुनि खे कहिड़ो पैगाम ॾिए हा? बरल जेको हींअर अॼुकल्ह जेको पैगाम हले पियो, मेरा जिस्म मेरी मर्ज़ी, सॉरी, हा हा, इन जे अगेंस्ट आऊं उहो उन्हनि खे हिकिड़ी तंबी कयां त ख़ुदा रा इन शइ जे अगेंस्ट जो पैगाम इहो ई हुजे हा। इहो हुजे हा। ब्रेक जो वक़्तु आहे नाज़रीन। नजफ़ असांजो प्यारो दोस्त, तमामु बहितरीनु आर्टिस्ट आहे। ही रियली
जीअं ॻाल्हाए पियो न, इहा आम ज़िंदगी में बि ईअं ई सचो ऐं सिधो माण्हू ऐं खरो माण्हू आहे। आख़िरी कुर्सी आहे, ब्रेक खां पोइ मोटी था अचूं। नजफ़ जेकॾहिं शमन मीराली हुजे हा त उहे शमन जा गाना पंहिंजे अंदाज़ में कीअं ॻाया, काॾे बि न वञिजो, असां सां गॾु ई रहिजो। वेलकम बैक। केरु वेंदो कुर्सी ते प्रोग्राम में। अॼु जो नजफ़ अली असां सां गॾु वेठा आहिनि कुर्सी ते, जेके 2 कुर्सियूं त वेही चुका आहिनि, बाक़ी आख़िरी कुर्सी जंहिंजो नालो आहे शमन मीराली। जेकॾहिं नजफ़ शमन मीराली हुजनि हा त उहे गाना कीअं ॻाइनि हा, प्रोग्राम्स कीअं कंदा ऐं लाइफ जो हिननि जो स्टाइल कीअं हुजे हा। नजफ़ भाउ, तव्हांखे हिकिड़ो दफ़ो तकलीफ़ ॾींदासीं, प्लीज़ शमन मीराली जी मां हिकिड़ी ॻाल्हि कंदुसि त ही 2 कुर्सियूं ईज़ी हुयूं, ही ॾाढी ॾुखी कुर्सी इहो सीनियर जो एतिराम आहे, इहो नजफ़ अली जो इख़लाक़ आहे जो सीनियर जो एतिरो एतिराम कनि था, छो त शमन मीराली हिननि खां सीनियर आहे ऐं तमामु सिंध जो भलो ऐं भलोड़ फ़नकार आहे। जेकॾहिं शमन मीराली हुजो हा त तव्हांजो लाइफ स्टाइल कीअं हुजे हा? लाइफ स्टाइल जीअं हीअं एज़ यूअल मुंहिंजो आहे पंहिंजो उअं ई हुजे हा, उअं ई हुजे बिल्कुलु, को अहिड़ी का समथिंग का चेंज न हुजे हा, जीअं आहे उअं हुजे हा। आइडियाज़ ऐं ख़्यालात थोरा चेंज हुजनि हा। आइडियाज़ ऐं ख़्यालात थोरा चेंज हुजनि हा, बिल्कुलु। अहिड़ा कहिड़ा ख़्याल आहिनि, अहिड़ा कहिड़ा आइडियाज़ आहिनि जेके शमन साहब या तव्हांखे सुठा न लॻंदा आहिनि ऐं तव्हां हुजो हा त उहे आइडियाज़ ईअं कयो? न, शमन साहब जा मूंखे सुठा लॻंदा आहिनि हिकिड़ा आइडियाज़, ख़बर अथव कहिड़ा? उहे इहे आइडियाज़ त अलाह पाक जेतिरी हिन आर्टिस्ट खे रेस्पेक्ट ॾिनी आहे, इज़त ॾिनी आहे, ऐं मुंहिंजी ख़्वाहिश आहे अलाह पाक हिन खे रब साईं वॾी ॼमार ॾे, वॾी हयाती ॾे, अञा इन खां बि अञा मथे हिकिड़ी ख़्यालात जेके चेंज हुजनि हा न, मुंहिंजी इहा ई हुजे हा त जॾहिं ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि, जॾहिं अलाह साईं तव्हांखे इज़त ॾिए थो, रेस्पेक्ट ॾिए थो न, पोइ तव्हांजे मथां हिकिड़ी लाइबिलिटी अचे थी त तव्हां डिलीवर छा था कयो, सही डिलीवर छा था कयो। शायदि जेको मुंहिंजो हिकिड़ो ख़्यालु आहे, मुंहिंजो ख़्यालु इहो हुजे हा त अदा शमन घणो कुझु डिलीवर करे सघे थो, रब साईं वॾी हयाती ॾे हुनखे, त उन मां इहो आहे त असांजे माशरे जे किरदारनि ते ॻाइणु घुरिजे हा। माशरे जे किरदार, माशरे जा जेके असांजा जेके खोड़ सारा जेके असांजे जेके प्रॉब्लम आहिनि, माशरे जा किरदार आहिनि, कारोकारी आहे, इन खां बेरोज़गारी आहे। ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां, हिकिड़ा माण्हू जॾहिं तव्हांजी ॻाल्हि ॿुधनि था, अॼु अगरि हैदर क़ादरी खे हिकिड़ा माण्हू फॉलो कनि था, उनजी ॻाल्हि खे ओबे था कनि, त पोइ तव्हांजे मथां हिकिड़ी ज़िम्मेवारी आहे त तव्हां को अहिड़ो मैसेज ॾियो जेके उन्हनि जी का ज़िंदगी चेंज थिए। बहितरीनु। नजफ़ जेकॾहिं शमन मीराली हुजे हा, ही हसी ज़िंदगी ईअं गुज़री वई, ख़्वाब हो या हवा का ख़बर ई न पई, इहो कलाम कहिड़ी धुन में ॻाए हा? असल में छा, ही ॾाढो एॾी बहितरीनु धुन में ॻायल आहे, अदा शमन जो अहिड़ो ॻायल आहे त शायदि को केरु ॻाए सघे। सो उन में हिकिड़ी ॻाल्हि मूंखे इहा भली लॻी, त मूं हिकिड़ो चेंज हिकिड़ो इहो आंदो त गाननि में हिकिड़ो आलाप हिकिड़ो जेको आहे, जीअं हुयो ला 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 हो जान जिन ले ॾिनम, जान जिन ले ॾिनम, जान जिन ले ॾिनम। अदा शमन बि इहा ॻाई आहे न, हो आउं शायदि अहिड़ो न ॻाए सघां जेतिरो अदा शमन ॻायो आहे, सुठो ॻायो आहे न। हीअ हसी ज़िंदगी गुज़री वई, ख्वाब हो या हवा का ख़बर न पई। ऐं आउं शायदि अहिड़ो न ॻाए सघां जेको अदा शमन ॻायो आहे। अचु किंजर ते केटी बंदर ते, इहा धुन तव्हां बि ईअं ई ॻायो? असल में छा आहे त ॾिसो, धुन कहिड़ी बि आहे उहा उनखे असां इहो नथा चई सघूं त यार हीअ धुन सही न आहे या हू धुन सही आहे। हर शइ जो हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ो मिज़ाज आहे, हर शइ जो हिकिड़ो पंहिंजो फ्लेवर आहे, ऐं हर राग जो हिकिड़ो पंहिंजो फ्लेवर आहे। नजफ़ जेकॾहिं शमन मीराली हुजे हा त शो जी फी घणी वठे हा?
कंहिं बि हिकिड़े शो में वञण जी फीस छा वठे आहे? हा, इहा डिपेंड आहे, पर इहो आहे त जेतिरी अदा शमन हींअर वठी रहियो आहे त साॻी ॻाल्हि आहे एतिरी वठां या इन खां उहो डिपेंड थिए थो त जेको प्रोग्राम ते घुराए थो उनजी केतिरी हो आहे, वर्थ केतिरी आहे, त पोइ उन हिसाब सां घटि थी सघे थी जेका करणु घुरिजे। जेकॾहिं नजफ़ शमन मीराली हुजे हा ऐं उनखे हिकु राति में 20 लख रुपया घोर पए हा कंहिं प्रोग्राम में, त हू पंहिंजे साज़ीदनि खे घणा पैसा ॾिए हा? ऐं ॾियणु घुरिजनि। घणा ॾियो आहे? ॾियो न, हाणे 20 लख में ॾियो न। हा, 20 लख में जेकी पेमेंट आहे उनखां मुंहिंजे हिसाब सां डबल ट्रिपल चोबल ॾियणु घुरिजे हा। ऐं सच थो ॿुधायां त हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे मां ॿुधायां त ऐं असां आम रूटीन में बि हिकु प्रोग्राम थींदा आहिनि जेके जंहिंमें प्रोग्राम में थींदा आहिनि पैसा, त असां कोशिशि कंदा आहियूं उन्हनि खे अञा वधाए करे ॾिजे, छो त हू अगरि वॼाइनि था त तव्हांखे इहे पैसा था अचनि। जेकॾहिं नजफ़ शमन मीराली हुजे हा त पोइ जेको नजफ़ अली असांजे सिंध जो सिंगर आहे, जॾहिं मुंहिंजे दिलि जूं चूड़ियूं वॼनि थियूं, उनजे कहिड़े कलाम खे पसंदि करे आहे? शमन मीराली। हा, शमन मीराली इहो पसंदि करे आहे त अगरि नजफ़ बि आहे त पहिरियां एंट्री मां कयां त भलो आहे, मां पसंदि इहो कयां। गानो त परे जी ॻाल्हि आहे, पर इहा शइ मां अगरि पुछो मूंखां पुछो न त अगरि गानो त ख़ैर परे जी ॻाल्हि आहे, अगरि ॿई असां आहियूं त मां इहा शइ फील कयां त केर बि अॻु में ॻाए भले ॻाए, खणी मां खणी बाद में ॻाईंदुसि। इहा इन शइ सां मूंखे हिकिड़ो हूंदो आहे, इहा शइ आर्टिस्टनि में असांजी इहा हूंदी आहे त यार हीअ असां हिन खां पहिरियां एंट्री करे निकिरी वञूं। शमन मीराली जेकॾहिं तव्हां हुजो हा, सोशल मीडिया ते जेके रियल शमन मीराली देरि सां आया आहिनि, त तव्हां बि अचो हा, देरि सां अचो हा, सवेर अचो हा या अचो ई न हा? न, अचो न जो त कॉन्सेप्ट ई न आहे न, छो त कमिटमेंट इज़ कमिटमेंट। छो त असीं त कहिड़े बि जेके बि शोज़ थींदा आहिनि उन शोज़ में हिकिड़ी शइ इहा शइ हूंदी आहे त भई कमिटमेंट करे छॾीसीं, पोइ भले असांखे ॿी जाइ तां 2 लख जो प्रोग्राम बि मिलंदो, इनकार कंदा आहियूं। नजफ़ जेकॾहिं शमन मीराली हुजे हा त सभ खां पहिरियों शमन जो कहिड़ो कलाम आहे जंहिंखे वधीक ॻाइणु पसंदि करे हा? ही हसी ज़िंदगी। ही हसी ज़िंदगी। ऐं ॾाढो उन अलाह साईं, अच्छा मां हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि कंदो आहियां त अलाह साईं शमन खे रब साईं वॾी हयाती ॾे। कुझु आर्टिस्ट हूंदा आहिनि, मां एज़ अ सिंगर हिकिड़ी ॻाल्हि थो कयां, कुझु आर्टिस्ट अहिड़ा हूंदा आहिनि जंहिंखे माइक एक्सेप्ट कंदो आहे। वाह, ही उन्हनि मां हिकु आर्टिस्ट आहे जंहिंखे माइक एक्सेप्ट कंदो आहे, छो त माइक बि कंहिं कंहिं सिंगर खे एक्सेप्ट कंदो आहे त मां तोखे एक्सेप्ट थो कयां। ॻाइण त हर माण्हू चवंदो त मां बि ॻायां, मां बि ॻायां। नजफ़ जेकॾहिं शमन मीराली हुजे हा ऐं हुनजो पुटु हुजे हा रियाज़, अल्लाह ऐं थोरो उहो नालाइक हुजे हा त पोइ शमन छा करे हा हुनखे? शमन इहो ई ॻाया त अदल कर राम अबे जो नेठ बो बे अबो, हुन सां अॻु में ॻाए छॾियो न। चप चुमियूं ॾियल, चप चुमियूं ॾियल, चप चुमियूं ॾियल हिक ॿिए खे जॾहिं बाबो करे सॾिबो आहे। नजफ़ त अॻु में ई ॻाए छॾियो आहे इहो। अहिड़ो हिकिड़ो कलाम हीअ हसी ज़िंदगी खां अलावा शमन जो हिन वक़्तु मां तव्हांजे वाता ॿुधणु चाहींदुसि ऐं पंहिंजे नाज़रीन खे ॿुधणु चाहींदुसि, कहिड़ो ॿुधाईंदो? असल में छा आहे, शमन जो मूंखे वणंदो ई हिकिड़ो इहो ई गीत आहे, मुंहिंजो स्पेशली फेवरेट इहो आहे। हूअं त खोड़ सारा आहिनि, हुन खोड़ सारनि मां को हिकिड़ो असांखे ॿुधायो। खोड़ सारा, हिकिड़ो त मूंखे हीअं रिसेंटली हुन जेको कयो हुयो, हीउ ॾाढो कमाल जो ॻायो हो, रबिल जे गुल जहिड़ो यारो आ, सेब तो सोणो मुंहिंजो प्यारो आ, या इहो या इन खां अलावा छो त अला शमन जा एतिरा गीत आहिनि, माना घणे ॻणजनि त माना घटि आहिनि। हो दर्द दिल में यार न थई तॾहिं त दिल दुखाई थो, तोखे बि गम मिले का ख़बर पवे हो, दर्द दिल में यार न थई।
तमामु ज़बरदस्त, तमामु ज़बरदस्त। नाज़रीन, ये बिल्कुलु ॻाल्हि सच आहे त जेको माण्हू जेको हूंदो आहे उहो ई हूंदो आहे, कोई बि कंहिंजी जाइ न वठी सघंदो आहे। अॼु नजफ़ भाउ खे शमन मीराली जी कुर्सी ते विहारण जो जेको मक़सदु आहे त असां जेके असांजा सुठा आर्टिस्ट आहिनि, मुंहिंजी हिकिड़ी ज़ाती ख़्वाहिश रही आहे त मां कंहिं सुठे गुलकार जो, कंहिं वरी ॿिए सुठे गुलकार जे वातां गानो ॿुधणु चाहींदो आहियां। इन सां प्यार, मुहबत ऐं हुननि जो पाण में हिक ॿिए जो एतिराम वधंदो आहे। सो माशाल्लाह, अॼु नजफ़ भाउ शमन मीराली जी कुर्सी ते वेही हुननि जेके असांखे ॻाल्हियूं ॿुधायूं, हुननि जेको पंहिंजो पॉइंट ऑफ व्यू शो कयो त हीअ जेकॾहिं न शमन मीराली हुजनि हा त हीअ कीअं लाइफ खे ॾिसनि हा, हीअ कीअं कलाम ॻाइनि हा, हीअ कीअं सोचनि हा। सो माशाल्लाह, नजफ़ पाण हिकु तमामु वॾो नालो आहे। वरी कंहिं ॿिए गुलकार खे विहारे नजफ़ अली जी कुर्सी ते विहारबो, ईअं ई। नजफ़, थैंक यू सो मच। वेंदे वेंदे मां चाहींदुसि आख़िर में शमन मीराली जी कुर्सी ते तव्हां अञा ताईं वेठा आहियो ऐं तव्हां शमन थी करे असांजे माण्हुनि खे छा ॿुधाईंदो? अदा शमन जो मूंखे हिकिड़ो हीअ गीत वणंदो आहे, तोखे विसारण मुंहिंजे वस में न आहे, मां मजबूर आहियां। अदा शमन जी हिकिड़ी ॻाल्हि ॾाढी सुठी लॻंदी आहे मूंखे, उहो छो त अॼु शमन हर हिकु जो आवाज़ु आहे, हर कंहिं जो आवाज़ु आहे। हारी जो बि आवाज़ु आहे, मज़दूर जो बि आवाज़ु आहे, अमीर जो बि आवाज़ु आहे। त हुन हर शइ ॻायो आहे। पर हिकिड़ी जेकी मुंहिंजी ख़्वाहिश हुई त अॼु अञा को मुआशिरे ते जेके किरदार आहिनि उन ते ॻाइणु घुरिजे त अञा वधीक बहितर आहे। थैंक यू सो मच नजफ़। नेक्स्ट वीक वरी हैदर क़ादरी कंहिं बहितरीन महिमान सां गॾु अव्हां जे साम्हूं हाज़िर थींदो। तेसिताईं जे लाइ अल्लाह हाफ़िज़।